वेलकम बैक नाज़िन। एकता कचेरी में हिकु भेरो ॿीहर अव्हांखे भली कार चवंदासीं। केटीएन ऐं काविश जे सॾ ते परॾेहनि खां पाक सिंध जे उनवान हेठि अॼु एकता ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हायो वियो आहे। सॼो ॾींहुं केटीएन न्यूज़ ते इहा स्पेशल ट्रांसमिशन बि अव्हां ॾिठी आहे। मुख़्तलिफ़ महिमान बि आया आहिनि। भरपूर नमूने सां एकता ईद खे अॼु मल्हायो वियो आहे। असां वटि स्टूडियो में मुख़्तलिफ़ महिमान बि मौजूदु आहिनि। आफ्ताब मुगेरी साहब असां सां लाइन ते हींअर स्टूडियो में मौजूदु आहिनि। वॾी महिरबानी ऐं वरी बि हिकु भेरो ॿीहर जंहिं बि हिन वक़्तु असांखे स्क्रीन ते जॉइन कयो आहे या स्क्रीन ते ॾिसे पियो उन्हनि खे बि ऐं ॾेह तोड़े परॾेह में जिथे जिथे सिंध वसे पई उते जेको आहे सो अॼु जेको आहे सो यकीनन ई एकता जो ॾींहुं ऐं ख़ुशी जो ॾींहुं कल्ह बि हुयो अॼु बि हुयो मुख़्तलिफ़ मुल्कनि में। कल्ह जेको आहे सो हिन अॼोके ॾींहं खे एकता वारे ॾींहं खे जेको आहे सो भरपूर अंदाज़ में मल्हायो वियो ऐं परॾेह में यकीनन ई हिकु नंढी सिंध जिथे आबाद हुजे पई, चाहे उहा अमेरिका हुजे, कैनेडा हुजे, बरतानिया हुजे या वरी यूरोप जा केतिरा ई मुल्क आहिनि, इवन के UAE में भी जेको आहे सो कल्ह वॾो हिकिड़ो जशन हुयो, हिकिड़ो मेलो हुयो ऐं UAE जी जेको आहे सो 52 उहो जेको इंडिपेंडेंट डे बि हुयो, उन सां गॾोगॾु एकता जो असांजो जेको ॾींहुं हुयो उहो बि हुयो। त ॿई ॾींहं वॾे भरपूर अंदाज़ सां उते जेको आहे सो मल्हाया विया। त मां सम्झां थो त शाल ईअं ई सिंध आबाद हुजे ऐं जिथे बि सिंध ऐं सिंधी रहनि पिया यकीन तौर ते ईंदड़ साल ऐं हर ॾींहुं जेको आहे सो पंहिंजे सिंध खे ईअं ई यादि रखनि ऐं ईअं ई ख़ुशियूं मल्हाइनि ऐं सिंध खे शाल मेरी नज़र खां अलाह बचाए बि ऐं जेको आहे सो सिंध हमेशह आबाद हुजे। डॉक्टर साहिबु हिकु त अॼु असांजो जेको इवेंट हुयो सॼो ॾींहुं जेको आहे सो मल्हायोसीं, उन में तमामु सियासी धुरियूं। हिकु शइ मूंखे तमामु सुठी लॻी त घटि में घटि तय आहे त जॾहिं को एकता जो इहो सिलसिलो शुरू थियो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी, पाकिस्तान मुस्लिम लीग नून, पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल, मुतहदा क़ौमी मूवमेंट ऐं जेके ॿियूं सियासी तंज़ीमूं आहिनि, पार्टियूं आहिनि, उन्हनि पंहिंजनि झंडनि खे छॾे सिर्फ़ु हिकिड़ो झंडो ही जेको आहे क़ौम परस्त धुरियुनि जी बि ॻाल्हि कयूं, उन्हनि तंज़ीमुनि जो बि वॾो किरदारु रहियो आहे। पर उन्हनि सभिनी झंडनि खे छॾे सिर्फ़ु हिकिड़ो झंडो इहो ई आहे जंहिं उन्हनि खे लहिराए करे सॼी दुनिया खे ॿुधायो आहे त असां हिन ॾींहं ते सियासी इख़्तिलाफ़ात ख़तमु आहिनि, सियासी ॻाल्हियूं ख़तमु आहिनि ऐं असांखे सिर्फ़ु में सिर्फ़ु जेको आहे सो सिंध ऐं सिंध जी सकाफ़त ऐं सिंध जे कल्चर खे अॻिते आणणो आहे। छा चवंदो त घटि में घटि हिकिड़ो ॾींहुं त अहिड़ो मिले थो जंहिंमें असां सियासत खे छॾे ऐं सकाफ़त खे वठूं पिया। अथव बिल्कुलु तव्हां ॾिसो, जेकॾहिं पंहिंजी सकाफ़त या सिंध ऐं उहे शयूं न रहंदियूं त तव्हां सियासत किथे कंदा। त सियासतदान भले मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां तालुक़ु रखनि था ऐं इहा हिकिड़ी तमामु मेच्योरिटी आहे हर पार्टी जी, त घटि में घटि पंहिंजे कल्चर सां मुहबत कनि था। ऐं आउं सम्झां थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह सिंध धरती सां ऐं सिंधी माण्हुनि सां मुहबत कई आहे ऐं उहो हिकु फीडल पार्टी आहे। पर सिंधी जेको ॾींहुं आहे, जेको कल्चर आहे, हुन जे ॾींहुं असां बिल्कुलु तव्हांजे साम्हूं अजरक ऐं टोपी पाए वेठा आहियूं ऐं असांखे फ़ख़्रु आहे त असीं सिंधी आहियूं, सिंधी हिंदू आहियूं, सिंध में रहूं था ऐं सिंध में वेही करे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी नुमाइंदगी कंदे सिंधी माण्हुनि जी ख़िदमत कयूं था। त सिंध हूंदी त असां सियासत कंदासीं, सिंधी सकाफ़त हूंदी त असां सियासत कंदासीं। त सिर्फ़ु असांजी पार्टीअ जे न हूंदी, सिंध आहे त असां आहियूं, तॾहिं चवंदा आहियूं न सिंध ई असांजो वतन आहे। त सिंध आहे त असीं आहियूं। आख़िर में वाइंड अप जी तरफ़ था वञूं। सॼो ॾींहुं पाण जेको आहे सो ॻाल्हि ॿोल कईसीं मुख़्तलिफ़ सिंध जे इन कल्चर जे उन जेको आहे सो नुक़्तनि ते जेके अञा आहिनि। हिन वक़्तु यकीन तौर ते अञा बि तक़रीबूं हलनि पियूं जेके असांजा रिपोर्टर सिंध जे कुंड कुड़िश में रिपोर्ट कनि पिया। ऐं हिन वक़्तु असां लाइ त इहो वॾो मसइलो थियो आहे त कंहिं कंहिं शहर खे असां जेको आहे सो कवरेज ॾियूं ऐं उनखे पंहिंजी ट्रांसमिशन में रखूं। पर अॼु काविश ऐं KTN सथ जेको आहे सो कोशिशि कई पूरो ॾींहुं त कहिड़ी रीति बि जेको आहे सो कंहिं शहर खे, सभु शहर असांजा आहिनि ऐं उते जेके असांजा नुमाइंदा मौजूदु आहिनि उन्हनि जेकी रिपोर्टिंग कई ऐं जहिड़ी रीति उन्हनि सॼी सिंध खे झूमंदे ॾेखारियो त उहो वॾो अहम हो।
सॼे ॾींहं जी ट्रांसमिशन ऐं हिन कावश खे ऐं कोशिश खे कीअं पिया ॾिसो ऐं ख़ासि तौर ते उन्हनि सियासी समाजी हलकनि सां जिन सां तव्हां सॼो ॾींहुं राब्ते में हुयो ऐं पूरो साल राब्ते में हूंदा हो, छा फीडबैक मिलियो आहे तव्हांखे सॼे ॾींहं में? ॾिसो, सॼे ॾींहं में सॼे मुल्क में सॼे सिंध में ही रुगो जेको टॉपिक हो, हार्ट इशू जंहिंखे चइजे, उहो हुयो सिंध जो सकाफ़ती ॾींहुं, एकता जो ॾींहुं। उन ॾींहं खे हर दौर जे माण्हू, हर पार्टीअ जे माण्हूअ, हर मुआशरे जे फ़र्द डिस्कस कयो ऐं मल्हायो। त ॿिया सभु कमकार छॾे करे मूं ॾिठो त माण्हुनि पंहिंजूं समूरियूं मसरूफ़ियात, उहे सियासी माण्हू हुजनि, कारोबारी माण्हू हुजनि या घरेलू औरतूं हुजनि या ॿार हुजनि, उन्हनि सकाफ़ती ॾींहं खे हिकु क़ौमी ॾींहुं करे मल्हायो ऐं उन सां मोहबत जो इज़हार कयो। न त हू ॿार हमेशह मोहबत कंदा आहिनि त को रांदि खेॾूं, हे खेॾूं, पर ही वाहिद मूं ॾिठो ॾींहुं जंहिं ते ॿारनि भरपूर नमूने मल्हायो, पंहिंजा वेस वॻा अजरक टोपी वारा पाए करे उन्हनि पंहिंजो मल्हायो आहे। अहिड़ी तरह सियासी पार्टियुनि में मूं पंहिंजी सरगर्मियुनि जो जेको हिन ॾींहं ते जेके सरगर्मियुनि जो मर्कज़ पाण खे ठाहियो, उहो क़ौमी सकाफ़ती ॾींहं खे ठाहियो। अहिड़ी तरह सॼी सिंध में भरपूर तरीक़े सां सकाफ़ती ॾींहं खे मल्हायो वियो आहे। जीअं तव्हां चयो त हर नंढे वॾे शहर में सकाफ़ती ॾींहं जी तक़रीब थी आहे, एकता ॾींहं जी रैलियूं निकितियूं आहिनि ऐं एतिरी रश थी वई आहे जो हर कवर करण बि ॾुखियो थो थिए। ऐं जीअं कराचीअ में ख़ासि करे ते तमामु वॾो क्राउड नज़र आयो, हर साल थींदो आहे क्राउड, हिन साल बि तमामु वॾो क्राउड नज़र आयो। जेके बि रोड हुआ, प्रेस क्लब खां वठी मेट्रोपोल हुजे, गवर्नर हाउस हुजे, परियां सिंध असेंबली, आर्ट काउंसिल हुजे, असांजूं वसंदियूं आहिनि, ॻोठ आहिनि, उन्हनि में ॾिसो, चाहे मेमण ॻोठ ॾिसो, सचल ॻोठ ॾिसो, गाज़ी ॻोठ ॾिसो, रैलियूं निकितियूं, गुलिस्तान जोहर ॾिसो ऐं बखर ॻोठ ॾिसो, यानी जेके बि गुलशन मेमार, यानी की माड़ीपुर ॾिसो, माना हर हंधि तव्हां वञो त ईअं पियो लॻे त सिंध सॼी उथली पई आहे अॼु कराची जे शहर में। त इहो हिकिड़ो वॾो सुठो आहे। पर हिते मां वॾी हीअ जेका पूरी मेगा इवेंट जेके मैनेज करणु ऐं इनखे खणी हलणु जेके रूए रवा आहिनि अतर काज़ी साहिबु, उनजो बि जेको आहे सो शुक्रिया अदा कंदुसि त उन घटि में घटि जहिड़ी रीति जेको आहे सो सॼो महीनो मुसलसल हिन सभिनी शयुनि खे मॉनिटरिंग करणु, मैनेज करणु ऐं ॾिसणु, त मां सम्झां थो इहा तमामु हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। उनखां पोइ असांजा जेके CEO आहिनि KTN जा, उन्हनि जी बि हिकिड़ी वॾी कंट्रीब्यूशन आहे। ऐं मां त सम्झंदो त इंतिहाई पोलाइट माण्हू ऐं सॉफ्ट माण्हू, तनवीर शेख साहिबु, तव्हां जेका बि ॻाल्हि कयो तव्हांजी बीह करे ॿुधनि ऐं तव्हांखे सम्झनि, इहा ई लीडरशिप हूंदी आहे। चाहे उहा सियासी लीडरशिप हुजे, चाहे के इदारे जी लीडरशिप हुजे, जे तव्हांजे वर्कर तव्हांखे उहे ॿुधी करे ऐं उहे तव्हांखे सम्झी करे अॻिते वधनि। त राति ॾींहुं उन्हनि जी बि महिनत आहे, उन्हनि जो बि मां ऐं ख़ासि तौर पे धरती धड़ी शुक्रिया अदा कंदासीं। महिरबानी त उन्हनि असांखे अहिड़ो प्लेटफॉर्म जेको आहे सो ॾिनो, जंहिं जेको आहे सो ईंदड़ नस्लनि खे ॿुधायो त असांजो कल्चर छा आहे ऐं असां हिन कल्चर जा सफ़ीर ऐं अमीन आहियूं ऐं इन कल्चर खे असां ताहयात रखंदासीं, चाहे असां या असांजो ईंदड़ नस्ल जेको बि अचे इनखे जेको आहे सो बरक़रार रखंदो। इन सां गॾोगॾु अॼोके ॾींहं खे उहो एंकर बि यादि कंदो हूंदो जंहिं सिंधी टोपीअ ते कावड़ दायर कई ऐं उन खां पोइ इहो सिलसिलो शुरू थियो। उहो ॾिसंदो हूंदो त हिकु टोपी खे रोकियोसीं, हज़ारे लखे टोपियूं उहो नज़र कोन पियो अचे। त तव्हांजो कल्चर, तव्हांजो नौजवान हर हंधि नज़र अचे पियो, पर उहो एंकर नज़र न पियो अचे। हिन सां गॾोगॾु पीर अमजद जो बि मां शुक्रगुज़ार आहियां त उनजो बि वॾो कंट्रीब्यूशन आहे। ऐं पूरी जेका असांजी टीम आहे KTN सत जी न्यूज़ टीम, प्रोडक्शन टीम, MCR, PCR, कैमरामैन, लाइटमैन, जेके बि असांजा हिते वीचारा आहिनि, जिन राति ॾींहं जेको आहे सो कोशिशूं कयूं त पर्दे जे पोयां वेही करे वीचारा एडिटर, असांजी न्यूज़ रूम में जेके शिफ्ट इंचार्ज आहिनि, जेके एडिटर आहिनि, न्यूज़ कास्टर जी वॾी महिरबानी, जिन जेको आहे सो हिन पूरी जी पूरे ट्रांसमिशन खे खणी हलिया। त हा, असांजो जेको आहे सो PCR में मूंखे कन में बि ॿुधायो पियो वञे त जेको असांजी पूरी टीम आहे PCR में, जिन जी कोशिशि हूंदी आहे, जेके तव्हांखे विंडो नज़र अचनि थियूं, नाला नज़र अचनि पिया, कोऑर्डिनेशन नज़र पई अचे, उन्हनि जी वॾी महिरबानी। ख़ासि तौर ते प्रोड्यूसर फिरोज़ जी असांजी महिरबानी, जंहिं जेको आहे सो हिन सॼे रंग खे रंगे छॾियो। त मां त तमामु जेको आहे सो सथ जो शुक्रगुज़ार आहियां। मुंहिंजी KTN ते पहिरीं जेको आहे सो ट्रांसमिशन हुई
ऐं मूंखे माशाल्लाह तव्हां KTN ॾाढी ज़बरदस्त कई आहे। मां KTN सॼो ॾींहुं फैमिली ॾिसंदी जो आई आहियां। हिसो बणिजी करे फ़ख़्रु महसूसु पियो कयां। ऐं जहिड़ी रीति KTN जे तमामु दोस्तनि, पुराणनि दोस्तनि, नवनि दोस्तनि आदरभाव कयो, त मां ताहयात उन्हनि जो शुक्रगुज़ार बि हूंदुसि। ऐं ईंदड़ वक़्त में बि जेको आहे सो उन्हनि जेको आहे वक़्तनि वक़्तनि साथ बि ॾींदा ऐं अहिड़ा मेला मचंदा ई रहंदा। चवंदा न त इहो मेलो ज़िंदगी जो आहे, इहो हलंदो ई रहंदो, सिलसिलो हलंदो। डॉक्टर साहब वॾी महिरबानी, तव्हांजो वॾी महिरबानी, अवां असांखे जॉइन कयो ऐं सॼो ॾींहुं जी जेको आहे सो एक्टिविटी खां ॿुधायो। ऐं वक़्तनि वक़्तनि जेके महिमान आया, मां उन्हनि जो बि आख़िर में शुक्रिया अदा कंदुमि। निसार खोड़ो साहब, सेनेटर निसार अहमद खोड़ो, सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध, अहिड़े रीति जेको आहे सो UAE जो जेको आहे सो एम्बेसडर उहो बि आयो, उनजी बि वॾी महिरबानी। मोराको जो एम्बेसडर उनजी बि वॾी महिरबानी, उहो आयो। ऐं अहिड़ी रीति जेको आहे सो उन्हनि दोस्तनि जी बि महिरबानी, जेके वक़्तनि वक़्तनि, सईद गनी साहिब जी महिरबानी, मोहतरमा ज़ाहिदा भंड साहिबा, उनजी वॾी महिरबानी, जेके बि दोस्त सॼो ॾींहुं ॿिया जेके एंकर्स हुया, उन्हनि सां बि जेके गेस्ट हुया, उन्हनि जी वॾी महिरबानी जो उन्हनि वक़्तु कढियो ऐं KTN सथ जे सॾ ते सॾु मिलाए करे असां सां बीठा। ऐं उमेदु आहे त ईंदड़ साल ईअं ई इहे मेला मचंदा रहंदा ऐं KTN सथ कावड़ सथ हमेशह अवां सां गॾु रहंदो। जी बिल्कुलु। ऐं दुआ आहे त असांजी सिंध हमेशह ईअं शाद आबाद रहे ऐं अॻिते वधंदी रहे। असांजा जेके समूरा साथी आहिनि उन्हनि खे हिकु दफ़ो ॿीहर दिलि जे गहराइनि सां एकता जूं मुबारकूं हुजनि। सदाईं असांजी सिंध शाल आबाद रहे।